मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबिय्युल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ सामीन किराम, तवाजे सामू अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक कलाम मां हिकड़ी आयत जो कुछ हिस्सो मूं तिलावत कयो आहे। अल्लाह जे बारगाह में अर्ज़ आहे त रब जी ज़ात मुखे इन आयत जे हिस्से जो सही नमूने सा तर्जुमे तशरीह मफ़हूम बयान करने की तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन जो मुखां चवराए वाखां बुधराए बुधी करे अमल करण की तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो हिय सईद बाबरकत कुरानी रहमानी महफ़िल आहे जंहिंमें तव्हां वेठा आहियो। मगरिब खां प्रोग्राम शुरू थियो आहे। ग़ालिबन हिन महिल 12 थियण वारा आहिनि। नात खाननि जा माशाअल्लाह वॾा वॾा टोला हा ऐं उन्हनि पंहिंजो ज़बरदस्त वारो वॼाए ऐं हिकिड़ो बि नात खान कोन वेठो, सभु हलिया विया। इहा हिननि जी पहिरें नंबर जी वॾी चालाकी आहे जो असां मौलवियुनि खे विहारे असांखे नातूं ॿुधाए पाण विहनी कोन। अलाह ख़ुशि कंदुनि। बहरहाल आऊं तव्हांजे साम्हूं मुख़्तसिर बयान कंदुमि, पर तव्हां थोरो सवला सिधा सुहिणा थी वियो। तव्हां पुट न ॻाल्हायो, हेॾी थी वियो ॻाल्हाए कोई बि न साम्हूं हेॾी थी वियो सभु। ही फितने वारो दौर हले पियो। कुरान ॾे कंहिंजो बि तवज्जो कोन्हे, दीन ॾे कंहिंजो बि तवज्जो कोन्हे। नौजवान जेको बि नसुल आहे उहो माशाअल्लाह पंहिंजे मोबाइल में लॻो पियो आहे, राति ॾींहुं लॻो पियो आहे। ज़बरदस्त हुननि जा प्रोग्राम हलनि पिया ऐं पीउ माउ जी बि मजबूरी आहे जेसीं ताईं टच मोबाइल छोरनि खे वठी नथा ॾियनि त जा त छोकिरो वञी बारेच में टपो ॾींदो, जा त वरी बिजलीअ में हथु विझंदो। पोइ उन जा रिएक्शन तमामु ख़राबु जेके तव्हां असांजे साम्हूं अचनि पिया अख़बार में, सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदा हूंदव। बहरहाल अल्लाह ताला इन ॾमर खां, इन अज़ाब खां, इन मुसीबत खां हर मुसलमान खे बचाए चओ आमीन। ही सईद महफ़िल जंहिंमें नात खानी, तिलावतूं, ज़िक्र अज़कार थी वियो आहे। हाणे आऊं सिर्फ़ तव्हां खां 20 मिनट टाइम वठंदुमि। तव्हां मूंॾे मुतवज्जो थियो त कुझु फ़ज़ाइल क़ुरान शरीफ़ जो, कुझु मदीने वारे मीर जो शान ॿुधाए इंशाअल्लाह ताला। जीअं न फ़क़ीर इनायतुल्लाह चयो त सलातो सलाम पढ़ी दुआ घुरंदासूं, नंगर जूं हेतिरियूं बरकतूं, बिल्कुलु एतिरियूं बरकतूं।
ही जेगर पकी पिया मस्जिद जे ॿाहिरों मेहराब जे घर में ये जो कुरान पढ़ियो आ सजी कुरान जी बरकत उन देग में इने में को मुबालगो ना है गालाण में त माना इन नंगर में का बरकत हुजे जा शफा बिल्कुल आहे। मस्जिद शरीफ जो नंगर 11 12 जो भी इन में हिस्सो आ त हिन कुरान जे महफिल जो भी हिस्सो आ त इहो शफा वारो नंगर आ। हाणे तव्हां हेॾे मूंखे मुतवज्जो थियो ऐं सलात शरीफ पढ़ंदा कयो वायड़ा थी न वेंदा कयो। सलात शरीफ मौलवी साहब पढ़े नात खान पढ़े तव्हां वरी ॾिसो था त इहे पढ़नि कीअं था। असां तव्हांखे पढ़ी ॿुधायूं था इन जी वॾी बरकत आ। सलात शरीफ पढ़ण जी वॾी बरकत आ। पहिरें नंबर ते त जेको नबी साईं जो उम्मती आ अल्लाह जो बानू आ ऐं जंहिं महफिल में ज़िक्र मुस्तफ़ा थिए ऐं मुस्तफ़ा जे मथां सलात नथो पढ़े अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार अक़दस में जिब्राइल अलैहिस्सलाम हाज़िर थियो महबूबा उहो मानू हलाक थी वने तबाह थी वने बर्बाद थी वने उन्हें के जमीन ते रहण जो कोई भी हक ना है जो मुस्तफा तुझो नालो मुबारक खजे ऐं इहो वात बंद कयो वेठो हुजे ज़बान इन जी न जुरे यानी सलात शरीफ न पढ़े तो महबूब अल्लाह तो फरमाए इहो मानू तबाह थी वने बर्बाद थी वने हलाक थी वने तो मदीने वारे मीर फरमायो आमीन। उलमा तहां के बार बार बुधाइन था बाबा मदीने वारे मीर जे ज़ात बाबरकात जने सलाह शरीफ जो बिल्दु कयो वने न पढ़ियो वने त तवा पढ़ंदा कयो रुगो दिसो न पढ़ंदा कयो तहानी नीली जुली मूसा सलाह शरीफ पढ़ायो त मां अर्ज़ कया काई भी ज़बान चुप न हुजे हर हिक तवा मां गॾजी मूसा सलात पढ़ाए अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। रब्बुल आलमीन कुरान करीम में इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन फरमाए तो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह तो कुरान में फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। मक्की जिंदगी मुस्तफा जी तॾहिं भी अल्लाह जो रसूल हुयो हाणे भी आहे क़यामत ताईं मदीने वारो मीर अल्लाह जो रसूल आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा भाव मां तोखे बुधाया तवा असा सुन्नी आहियूं आशिक़े रसूल आहियूं तवा असा जा सीना इश्क़े मुस्तफा सां भी भरियल आहिनि त पंचन पाक जे मोहब्बत सां भी सीना भरियल आहिनि अबू बकर सिद्दीक़ जे मोहब्बत सां भी भरियल आहिनि अमीर उमर जे मोहब्बत सां भी भरियल आहिनि उस्मान सोने जे भी मोहब्बत सां भरियल आहिनि त कुरान जे तिलावतुन सां भी तुझा असां जा सुन्नी सीना भरियल आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर जमात अहले सुन्नत। सुन्नत जे मथां त वॾो करम आ पर जेको मुस्तफा जे नाले मुबारक जो अदब करे तो न नालो मुबारक छा नालो मुबारक 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 नालो मुबार
ही अल्लाह जो घर आहे, ही अल्लाह जो घर जेको भी आहे, जेको भी हुजूद आहे न, इहो सब इज्जत ऐं अज़मत वारो समझो था ॻाल्हि खे। ये न त मस्जिद जो ही हिस्सो वधीक बरकतुन वारो आ, ही घटा सजो जेको मस्जिद जो हुजूद आ न, इहो सब अल्लाह जो घर आहे। मदीने वारे मीर जी ज़ात बाबरकात, पेरन मुबारकन खां वठी मुस्तफा जे वारन मुबारकन तोई सजो मुस्तफा जो जिस्म मुबारक अज़मत ऐं शान मान वारो समझो था न। पर मुस्तफा जे नाले मुबारक जो जेको अदब कंदो आ न, तू असा सुन्नी अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो मुबारक ईंदो आहे त आंगूठा चुमंदा आहियूं, अखियुनि ते रखंदा आहियूं। समझो था बाबा, चुमंदा आहियूं। आज़ान में अचे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, चुमंदा आहियूं नी छो जो इन चुमण सां मुस्तफा बि राज़ी थींदो आ त रब रहमान बि राज़ी थींदो आ। समझो था ॻाल्हि खे। मूं हिकिड़ो ताज़ो वाक़ियो पढ़ियो, मूं चयो त हिन जमायत खे ॿुधायां। मुंहिंजी पाड़े जी मस्जिद आहे, उहो वाक़ियो मुल्क शाम में हिकिड़ो यहूदी रहंदो हो। केरु? यहूदी ऐं नसारा जेके आहिनि मुस्लमाननि जा कट्टर दुश्मन आहिनि। ये इसराइली जेके अथव न, इसराइल वारा, इहे यहूदी इहे मुस्लमाननि जा कट्टर दुश्मन आहिनि। नसारो ऐं यहूदी ॿई मुस्लमाननि जा कट्टर दुश्मन आहिनि। उहो यहूदी जेको मुल्क शाम में रहंदो हो, पोइ मूसा अलैहिस्सलाम जे मथां अल्लाह तौरेत खे नाज़िल कयो। छा खे? तौरेत खे नाज़िल। इहो अल्लाह जो किताब समझो था न। मूसा नबी जे मथां नाज़िल थियो। पोइ वो यहूदी तौरेत पढ़ंदो हो, जीअं तूं असां सुबुह जो क़ुरान ऐं यासीन पढ़ंदा आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अबा क़ुरान पढ़ंदो कर। क़ुरान इन्हें कब्र जे अज़ाब खां भी बचाईंदे। जे मिट्टीअ में दबजी हलंदे नी अंदर, माइट पूरे मथों लता ॾींदई, अबो भायर सब मोटींदे। क़ुरान पढ़ंदो हूंदे त क़ुरान अंदर कब्र में ईंदई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एसियूं बेसियूं हिते इन, एसियूं कूलर फलाण टीर मटीर हे हो सब कुछ हिते दई। हिन गर्मीअ में न अबा को वॾो माण्हू मरी पए जंहिंजे कमरे में 2 एसियूं लॻल हुजनि ऐं कब्र में पहुचे, जेकॾहिं अमल सुठो हूंदसि त पोइ त 2 खां 8 एसियूं, जेकॾहिं अमल सुठो न हूंदसि माण्हुनि जो, वॾे माण्हू चमु लाथो हूंदो न, त मलाइक बि पादर पिसायूं वेठा हिते वेॾा वेसियूं हलाए। पर क़ुरान जे पढ़ण वारो, क़ुरान जे ॿुधण वारो, मां नथो चवां, मुझे मदीने वारे मीर फरमायो, क़ुरान जे पढ़ण वारो कब्र में पहुचंदो वेंदो आहे। क़ुरान जे सदके हुन जे लाइ हर कुझु तयार पियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब जूं हदीसूं आहिनि ऐं क़ुरान करीम में भी जेके क़ुरान पढ़ण वारनि जी फज़ीलत आहे, ॿुधण वारनि जी फज़ीलत आहे। समझो था। मूं अर्ज़ कयो त तौरेत पढ़े पियो यहूदी। तौरेत पढ़ंदे पढ़ंदे मदीने वारे मीर जो नालो मुबारक तौरेत में इसमें मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो मुबारक हिकड़ी जगह ते भी रब पाक मुस्तफा जो शान बयान कयो। बी जाइ ते 3 ते नालो मुबारक ओ यहूदी कट्टर दुश्मना जिया जो मुस्तफा जे नाले मुबारक के डिठाई त सुबह साड़ सा वो तौरेत में नालो मुबारक ड्राई पांचो हसद पूरो कयाई, साड़ पूरो कयाई। मुझे मदीने वारे मीर जा उम्मतियो
बियो ॾींहुं थियो तौरे तो खोले सागो यहूदी पढ़े पियो हुआ चैन जगान ते इसमे मुहम्मद लिखियल हुयो पोवरी रब पाक पांजे महबूब जो नालो मुबारक तौरे में 8 जगान ते लिखी छड़ियो। सुभान अल्लाह सुभान। अबा हेरे निहार मुरे निहार तू असा सुन्नी आयो केरा आयो सुन्नी आयो न पक्का जा भाड़िया सुन्नी पक्का असा जे मस्जिद जे रे लिखियो पियो या अल्लाह या मुहम्मद या सुन्नन जी सुञाणपा या सुन्नन जी पहचान ऐ ॿिया वरी ॾिसी चवंदा ये क्यारी के हथों या मोहम्मद तो न लिखजे जो न लिखजे पिणे जी बादशाही बाबा साहब पांजे मस्जिद में लिख रायूं ता असन मर्जी आ गालायो तू जी मस्जिद में कोन लिख रायो आ असन जी मर्जी आ या अल्लाह भी लिख राईंदा दे या अली भी लिख राईंदा दे अबू बकर सिद्दीक भी लिख राईंदा दे अमीर उमर असन जी मर्जी आ तू केर थी असा सुन्नन जी निशानी मस्जिद में ईंदऊ नी सलात शरीफ जे ते लिखी पे वो समझो पक्क सुन्नन जी मस्जिद सुभान अल्लाह। वो यहूदी जो बेनी तोरे तो खोली ता 8 जायन ते नालो मुबारक लिखियल मुझे मदीने वारे मीर जा उम्मतियो वरी महबूबन जे नाले मुबारक के उन ड्रायो रात गुजरी बियो ॾींहुं थियो यहूदी तौरे तो खोलियो पढ़े पियो पढ़ंदे पढ़ंदे ॾिठाई त 12 जगान ते मुस्तफा जो नालो मुबारक लिखियो पियो आहे। हाने इते सोचण लगो यार ये केड़ी माजरा है पेरे लिया दे चैन जगाउन ते हुयो मु ड्रायो त 8 ते थियो 8 ते ड्रायो 12 ते थियो हुन जी किस्मत बदली पांजे जमीर हुन के मलामत कई मानू अंबा जमीर वेठो तो अंदर समझो था ना जेकरे माशाल्लाह पंहिंजो ही ज़मीर हिदायत करे न खुदा जो कसम वो मानो सुधरी हेने मुने यार ऐ बियो मानू हुन के सुबह शाम बैठो मथो हणे तो कोन सुधरंदो पंहिंजो ज़मीर मलामत कंदुस अरे फजर जी नमाज ते वञो आज़ान आई या सुतो पियो आ ज़ोहर जी नमाज ते वञ पंहिंजो ज़मीर हुन के जागाईंदो टे पहरी ते अल्लाह जे घर में वञ मगरिब ते वञी नमाज पे पढ़ ज़िक्र पे कर कुरान भी वञी पढ़ सुभान अल्लाह यो पांजो ज़मीर हुन के मलामत कंदो जागाईंदो तो वो मानू सुधरी पर हुजे ही जको बेज़मीरो त बाबा उन्हें के छा मानू हिदायत उन्हें का हिदायत सरकार कंदी अल्लाह हे जे कसा मस्जिद में ॾिसो ना मानू नमाज दे पढ़ण जे लाइ नथा अचन पिया यानी अल्लाह जा घर खाली लगा पिया हैं कुरान शरीफन जे मदा मिट्टी चढ़ियो पई आहे नंढा वडा मोबाइल पे ॾिसो टच मोबाइल हिय लगी पिया सर पर लगो पियो आ घर में 1 बजे ताईं छोरा बि जागन बाबा सजी अक इने दा लगी पई आ सुमन त फजर ते उथनी कोन त नमाज काढो पढ़न नमाज ही कोन पढ़न त कुरान जी मां तवा के एकड़ो मैसेज तो दिया अचो तवा मुझे मदरसे में दिसो अचे न त रात जो 6:30 बजे भी ये के मां ए पीजा बचड़ा न उठी कुरान था पढ़ा अरे रे बुधो गाल सियारो हुजे गर्मी हुजे ये भी त बच्चा हैं अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह मां तो के बुधाया तू तो समझंदो ने कारी साहब नंढो मदरसो अल्हम्दुलिल्लाह हिन साल पे मुझे मदरसे जी पूरे पाकिस्तान में फर्स्ट पोजीशन अच्छा मुझे मदरसे जो हाफिज कुरान पीरी पोजीशन में आयो जी
पर अल्हम्दुलिल्लाह उन्हें जा जे बचड़ा कुरान पढ़न पिया हिफ्ज़ कन पिया कारी थियन पिया अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला उन्हनि जे अब्बे अम्मा के भी तौफीक ऐं हिम्मत ॾिनी आहे। बहरहाल मुझे अर्ज करण जो मकसद इहो आहे त अल्लाह जा घर रे आबाद कयो ऐं पंहिंजा सीना कुरान पढ़ी ऐं आबाद कयो। जेसी दे तुझे सीने में कुरान ना है तो यो तुझो सीनू वैरान गैर आबादा या जमीन ये समझ तुझे सीने वारी या ये कलर वारी जमीन हो जे बिज छट तब दानो फुटे समझो ता बहरहाल उनके यहूदी के पांजे ज़मीर मलामत कई हिदायत कई करे छा उता शाम मां निकतो कलमो पढ़ी मुसलमान थियो हाने शाम मां निकतो सिधो मदीने पाक सुभान अल्लाह छो निकतो ची जने हिन नाले जो एडो कमाल आ त नाले वारे जवान जो छा कमाल होदो न न न ॾाढा सुभान अल्लाह जो जे हिन नाले जो ही कमाल आ त मां ड्राई हो चैन जगन ते त लिखजी वियो 8 जगन ते मु ड्राई हो 8 जगन का लिखजी वियो 12 जगन ते जेकरे हिन नाले जो है कमाल त उन जवान जो छा कमाल होंदो कलमो भरे मुसलमान थी ऐं शाम मुल्क का रवानो थियो त मां इन दिलबर मोहम्मद जो दीदार करे जाऊं छा करे जा छा करे जा वठी हुनखे अबा मोहब्बत पई एकड़ा मानू आइन खरबपति पर उनन जो पैसो जाया थी वने कदे क्रिकेट ते कदे वरी डांसुन में कदे वरी जो को नाचुन में ये खत्म थी वने मदीने मक्के जी सोचई काने अरे एकड़ा वरी रेढ़े हलाण वारा हन पर उनके दिल में इश्क मुस्तफा दिस तो वे मदीने में घुमंदा था या है आहे उन्हें आहे न तो हुनके भी सिक वठी आई ओठे पंध करे जिनमल मदीने पाक में पहुतो डिठाई ता अली गुल मुर्तजा शेरे खुदा इमाम हसन हुसैन जो बाबो खातूने जन्नत जो वर सोनो अली अचे दो पियो मुझा भादो साजीदा उनके खबर कान हुई ते इयो जवान केरा इन जी निस्बत मुस्तफा दा कड़िया उनके खबर कान हुई पर लोड मां समझी वियो चिरे मां समझी वियो त ही भी मुस्तफा जो गुलाम आशिक है आशिकन जा चेहरा पधरा आशिकन जा मुह पधरा मलऊनन जा मुह वरी वांगण वांगुर हुंदा है वांगण अगई वांगण जी सूरत भली पर वरी जेमल पारू तो थे न त वांगण के दिस उने पारू थे वांगण के डिठई उनो बेअदबन के डिठई बस बिन्नन जी सूरत है के सही थे चई सुभान अल्लाह सही थे चई बाबा हेडे हेडे यार मुंह वारियूं हे गालियूं जकन हित ना आहिन थाने जे विच में भी ये गालाई मता तुझे जहरा फकीर मरहूम गुलाम नबी आरी मस्जिद में न थाने जे विच में भी ये गालाई जो आया कंजी परवाह कोन कबी आहे जेकने हक सच ते आयो त के को खिजो ना हक ते आयो त को गालायो त हेडे ओडे कन भी आशिकन जा चेहरा पधरा आशिकन जी लोड पधरी सुभान अल्लाह के चा आयो काफिलो साथ धनी सरवान वार वठे बागू कया पवा हूं द पलान जहड़ो पुनु पान थेड़ी सिटा साथ दी सुभान अल्लाह
पाण जेड़ो मदीने वारो मीर ओड़ा वरी महबूब जा गुलाम जेके रसूलुल्लाह जे सुभान हिन जो डिठो त इहो जवान मुस्तफा जो सूबतिया वनी हे निवड़ी मिलियो पांजो तारुफ कराईस त मां शाम जो आया सजो वातो बुधायाईस त मां यहूदी हुयस हियन नबी से जे नाले सा मुजो साड़ ऐ हसद हाने मां मुसलमान जो आया दे खबर तू जो नालो छा है बुधाईस त मुजो नालो अलिया मां नबी से जो न्याणो आया हसन हुसैन जो बाबो आया खातूने जन्नत जो घोट आया सुभान अल्लाह हाथ मथे खणी चो सुभान अल्लाह अली से पूछा कैस दे खबर तू जो आयो आ की आयो आ की मुके मुस्तफा जी मोहब्बत सिक वठी आई अली साईं मुखे महबूब जे दरबार में हली वठी हल ज़ियारत कया सोने अलीउल मुर्तज़ा फरमायो ओ दा मदीने वारा मीर अल्लाह जे हबीब जो विसाल बा कमाल थी वयो आहे उन दिल में चयो महबूब जो दीदार दर्शन त कोन थियो ओ सुनारी भला ही कर नबी साईं जे जिस्म मुबारक जो को कपड़ो मुबारक खणिया तमा उनके चुम्यूं भी दिया दिल पर मोहम्मद जे कपड़े मुबारक जो दीदार दे कया अबा अदब वारा इए चौदान बेअदब वरी नबी साईं मां नऊज़ बिल्लाह ऐब समझो ला गाल के अलीउल मुर्तज़ा है जके जुमला हन जके मां बयान तो कया बुधण वटा थी हेडे तवज्जो कर अलीउल मुर्तज़ा वयो नबी साईं जो कुर्तो मुबारक खणी आयो अचे उनके दिनाई उन खणी पांजे अखन ते लगायो चुम्मियों ॾियण लगो चुम्मियों ॾींदे ॾींदे सिधो रसूलुल्लाह जे रोज़े मुबारक ते अली साईं वठी आयो जेडी मल दिल पर मोहम्मद जे रोज़े मुबारक जे सामूं ओ आयो उन जे ज़बान मां ही लफ्ज़ निकता अल्लाहुम्मा इन कुंता कबिलत इस्लामी फक़बिद रूही या अल्लाह जे कदे मुझो इस्लाम आनन कबूल तो वट रब वट पयो आ त मौला हिन दिल पर मोहम्मद जे रोज़े जे सामूं मुझो साह परवाज़ हेडे यार हदीस पाक जा लफ्ज़ तू बुधो रे अल्लाहुम्मा इन कुंत कबिलत इस्लामी फक़बिद रूही मौला जेकरे मां इस्लाम यहूदी मां मुसलमान थियो आया हाने मुझो मुसलमान थियण तो रब वट कबूल आ तो मौला हाने दिल नथी चवे त शाम मोटी वञा माइटन दे वञा पुटन दे वञा कने मोटी न वञा मौला मुझो साह कब्ज कर पर मुझो अखियों दिल पर मोहम्मद जे रोज़े में हुजन त मुझो साह निकरी जिनमल इने चई बस कयई त हिन जो साह परवाज़ थियो ज़मीन ते लेटी पियो सोनो अलीउल मुर्तज़ा अड़े वक्त इनन माण्हुनि जा अली साईं पाण खयुस अली साईं गुस्ल ॾिनुस अली साईं उनके कफन ॾिनो अलीउल मुर्तज़ा उन जो जनाज़ो पढ़ायो जनाज़ो पढ़ाए उनके जन्नतुल बकिया में वनी अली साईं दफन कयो मुझा भा दोस्त अजीज तू असा भी मुसलमान आयो तो असा जो भी कम आ त कुरान बि पढ़ूं बच्चन के पढ़ायूं न्याणिन के पढ़ायूं नमाज ते अचूं मस्जिद जी सफाई कयूं अल्लाह जे
हबीब जे दीन मतीन जी खिदमत कयूं पो बरकत इहा थींदी जेडी मल आखिरी लम्हा ईंदा असांखे पंहिंजे पुनल में पक्का उन जे सदके रब्बुल आलमीन भलाई फरमाईंदो। नाज़रा कुरान शरीफ पूरो कयो आहे अल्लाह गुनो त इहो वरी हाफ़िज़ थींदा। तव्हां पंहिंजे बचड़नि खे कुरान पढ़ायो आज़ान अचे मस्जिद शरीफ में अचो अल्लाह जे घर तावन कयो कीबायो न कंजूस न थियो हेड़ीअ महांगाई में जंहिं माण्हू खे चओ न बाबा ही बल्ब वठ मस्जिद जो साईं मूंखे ₹2 बि कोन था बचनि अरे नथा बचनि त सुबुह जो खंडु चांहि कीअं थो वठे अधु प्यालो भला चांहि जो भी जरूरी त ना है सजो प्यालो चांहि जो पेरो का हिक जे करे उहा पूरी कयूं था अरे हिन अल्लाह जे घर जे लाइ भी ₹5 कढंदो बड़ा 10 रुपयनि ते त ॿार बिरादरी कोन थो थिए उहे कढी सुबुह जो रेढ़े वारो आ कारोबार वारो आ हिकड़ो अहिड़ो ॾस थो ॾियाए तुझे जिंदगी जो अकाउंट चार्ज पियो थींदो बैंक में पैसा गॾु कंदे पुट खणी ऐं जहिड़ो बि ठाहू को कंदा चौंदा है हेतरा मुखे दे हे बवेसा बाबे जा जमीन जा मुखे दे हिया कर न तो हुआ ता कयो ऐं मां तोखे चवां थो ते इहे 10 रुपया अल्लाह जे घर में ने कमाई मु दींदे त कब्र में पहुंचंदे त मलाइका फाइल ॾेखारींदे अचे वठ तू उते ही नेकियूं करे आयो छा करे आयो लिखियो पियो हूंदो त हिन जेको आहे मस्जिद में बल्ब वठी ॾिनो पखो वठी ॾिनो नुख वठी ॾिनी हिन क़ुरान करीम जा 10 क़ुरान शरीफ मस्जिद में वठी ॾिना 100 क़ाइदा वठी ॾिना सभु लिखियल हूंदो मलाइका ते ॾेखारींदी तूं त बख़्तन वारो आहे तंहिंजे करे अल्लाह जे घर सां तावन कंदा कयो छा ये न चो ई फकीर गुलाम नबी जी मस्जिद आ फकीर इनायतुल्लाह जी न तहां बे हिन मस्जिद जा मुक्तदी आयो जमायती आयो तवां जे मथा हक तवां जे मथा फर्ज अरे जकन हिन मस्जिद के सिंगारींदो त अल्लाह जो कसम तवां दुनिया में भी सिंगार जी घुमदो त कब्र में भी सिंगार जी हली रहंदो रब्बुल आलमीन मुझो चवण अमा जो बुधण कबूल मंजूर फरमाए घणो टाइम थी वियो आ तव्हां घणी देर खां वेठो शाबाश तव बना तव्हांखे शाबाश आहे जो गुसाए बुसाए ॿाहिरि कोन वियायो ॿी तव्हांजी संगत निकिरी वई ख़ैर सां घणी पर तव्हांखे जसो हुजे अल्लाह ताला तव्हांखे बरकतूं ॾींदो तव्हांजे अमलनि में वाधारो अता फरमाईंदो व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन उथी बियो सलात हम के उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम वो सिफारिश करे तो जन्नत मिले वो सिफारिश करे तो जन्नत मिले ताजेदारे सिफारिश पे लाखों सलाम मुस्तफा जान रहमत पे लाखों सलाम सैयदा ज़हरा तैयबा ताहिरा सैयदा ज़हरा तैयबा ताहिरा याने खातून ने जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम जिसका नाना नबी जिसका बाबा अली जिसका नाना नबी जिसका बाबा अली उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों
लाखों सलाम खुदा के प्यारे लाडोले रसूल, ये सलाम आजिज़ाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व असहाबिका या शफीअल मुज़नबीन। दोस्तों साईं जन दुआ फरमाइंदा तव्हां आमीन अता फरमा। आमीन या रब्बल ज़मीन आसमान जे आफ़तुन मुसीबतुन बलियातुन खां बचाए। या अल्लाह सही असां जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। मौला ज़ालिमन खां बचाए, हासिदन खां बचाए, शैतान जे शर खां बचाए। आलम इस्लाम जो खैर फरमा। मौला असांजे मुल्क पाकिस्तान जो खैर फरमा। मौला हिन हाज़िर जमायत जो खैर फरमा। हाज़िर जमायत जे बचड़न जो खैर फरमा। मुंहिंजा अल्लाह जिन दोस्तन हिन प्रोग्राम में तावन कयो आहे उनके रोज़ीअ में रिज़्क़ में बरकतूं अता फरमा। सारी जमायत जा जेके भी अज़ीज़ा कारब गुज़ारे विया आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि जे मथां किरोड़ हा रहमतूं नाज़िल फरमा। फ़कीर मरहूम गुलाम नबी मलाह जी बख़्शिश मग़फ़िरत फरमा। उन जा दर्जा बुलंद फरमा। मुंहिंजा अल्लाह फ़कीर इनायतुल्लाह हिन मस्जिद जी ख़िदमत करे रहियो आहे। मुंहिंजा मौला हिन जी ख़िदमत के पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। मुंहिंजा अल्लाह सही मदीने वारे मीर जे सदके असां समूरन के मदीने तय्यबा जी हाज़िरी नसीब फरमा। असां जूं दुआऊं क़बूल फरमा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह।